अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो। सभ खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइंस ते। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त पाकिस्तान में सरहद पार खां दहशतगर्दी थी रही आहे। अफ़गानिस्तान मां दहशतगर्दनि अची वाना में हमलो कयो। इस्लामाबाद में धमाके में बि असांजा मुक़ामी माण्हू मुलविस न आहिनि। वाना कैडेट कॉलेज जे दौरे ऐं क़बाइली अॻुवाणनि सां मुलाक़ात वक़्तु ॻाल्हाईंदे मोहसिन नक़वी वधीक चयो आहे त दहशतगर्दनि खे इंसान चवणु इंसानियत जी तौहीन आहे। को बि मज़हब ॿारनि खे निशानो बणाइण जी इजाज़त न पुॼे। हिननि दहशतगर्दनि जो को बि मज़हब न आहे। अमरीकी सदर पारां सऊदी वली अहद सां ईंदड़ मुलाक़ात जी तस्दीक़। ट्रंप चयो आहे त उहा मुलाक़ात सिर्फ़ मुलाक़ात न पर उन खां वधीक हूंदी। सऊदी अरब केतिरा ई जहाज़ ख़रीद करण थो चाहे। अमरीका दुनिया जा बहितरीन जहाज़ ऐं बहितरीन मीज़ाइल ठाहे थो। सऊदी अरब वॾे अंग में F-35 ऐं ॿिया जहाज़ ख़रीद करण जो ख़्वाहिशमंद आहे। सहाफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोल में सदर ट्रंप वधीक चयो आहे त इब्राहिमी मुआहिदो सऊदी अरब सां ॻाल्हि ॿोल जो हिसो आहे। उमेद आहे त सऊदी अरब जल्द इब्राहिमी मुआहिदे में शामिल थी वेंदी। आज़ाद कश्मीर असेंबली जो इजलास 17 नवंबर ते तलब। वज़ीर आज़म चौधरी अनवारुल हक़ ख़िलाफ़ बेइतमादी रिथ ते वोटिंग थींदी। पीपल्स पार्टी फैसल राठौड़ खे वज़ीर आज़म जे लाइ नामज़द करे छॾियो। श्रीलंका खे ॿिए वनडे में पाकिस्तान मथां 8 विकेटनि तां शिकस्त। 299 रन्सुनि जो टारगेट पाकिस्तान 10 बाल पहिरियां हासिल करे वरितो। अॻूणे कप्तान बाबर आज़म 8 चौकनि जी मदद सां 102 रन्सूं ठाहे टीम खे फतह ॾियारी। बाबर आज़म चयो आहे त मदाहनि जे सपोर्ट सां हौसलो मिलियो आहे। सेंचुरी स्कोर करण सां एतमाद बहाल थियो आहे। अॻूणो सूबाई वज़ीर लाल बख्श भुट्टो लाॾाणो करे वियो। लाल बख्श भुट्टो जी जनाज़े नमाज़ जी शाम कराची जी मस्जिद बनूरिया में अदा कई वेंदी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून ऐं ॿियनि पारां ॾुख जो इज़हार। सैयद मुराद अली शाह चयो आहे त लाल बख्श भुट्टो बहितरीन इंसान ऐं पार्टी जो सचो कारकुन हो। संदसि ख़िदमतूं यादि रखियूं वेंदियूं। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोड हादसा। मास्तरियानी समेत 2 ॼणा फौत। रतेदेरे में ट्रैक्टर जो चिकी खे टक्कर। प्राइमरी मास्तरियानी पहुची वई। 28 वरियनि जी शुमाइला भुट्टो स्कूल ड्यूटीअ ते वेंदे हादसे जो शिकार थी। मलीर में तेज़ रफ़्तार डंपर जो मुसाफ़िर वैन ऐं रिक्शा खे टक्कर। 1 ॼणो मौत। रज़ाक़ाबाद वारे इलाइक़े में हादसो। पहुती रिक्शा ड्राइवर जे बख़्श फोटो तौरु सुञाणप।